अस्सलामुअलैकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में आवां सहरा सुमरो आईने बुलेटिन में असां सां गॾु साथ ॾींदा मुबशिर सोलंगी। सब खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते। PIA जी निजकारी जो पहिरियों मरहलो मुकमल। क़ौमी एयरलाइन जी ख़रीदारी लाइ 3 प्री क्वालिफाइड बिल्डर्स ॿोलियूं जमा कराए छॾियूं। प्राइवेटाइज़ेशन कमीशन बोर्ड जी इजलास में रेफरेंस क़ीमत तय कई वेंदी। रेफरेंस क़ीमत तय थियण बैदि वफ़ाक़ी काबीना जी निजकारी बाबति कमेटी जे इजलास में रेफरेंस क़ीमत जे मंज़ूरी ॾिनी वेंदी। वज़ीर आज़म तहरीक इंसाफ़ खे ॿीहर ॻाल्हियुनि जी आच करे छॾी। शहबाज़ शरीफ़ चयो आहे त अॼुकल्ह बानी PTI ऐं उन जा साथी डायलॉग जूं ॻाल्हियूं पिया कनि। जेकॾहिं संजीदा आहिनि त हुकूमत बि ॻाल्हियुनि लाइ तयारु आहे। अॻु में बि PTI खे ॻाल्हियुनि जी दावत ॾिनी, हाणे बि ॾियां थो। वफ़ाक़ी काबीना जे इजलास में ख़िताब कंदे वज़ीर आज़म वधीक चयो आहे त जाइज़ मुतालबनि ते ई ॻाल्हियूं थी सघनि थियूं। ॻाल्हियुनि जी आड़ में ब्लैकमेलिंग क़बूल न कई वेंदी। मुल्क खे अॻिते वठी हलणो आहे ऐं हुकूमत उन लाइ हर क़दम खणण लाइ तयारु आहे। सिंध हुकूमत ऐं कुवैती कंपनी में मुल्क प्राइवेट पार्टनरशिप जी 3 मंसूबनि जो मुआहिदो। मंसूबनि तहत पाणी वेस्ट वाटर ट्रीटमेंट ऐं NAD साइंस पार्क शामिल। वज़ीर आला हाउस में इन्वेस्टमेंट डिपार्टमेंट तहत मुआहिदनि ते सयूं। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त कराची हैदराबाद में 500 माहौल दोस्त बसूं मुतारिफ़ कराइण जी तयारी कई पई वञे। वेस्ट वाटर मंसूबे सां कराची जे सनअतनि खे सनई मयार जो साफ़ पाणी मिलंदो। तक़रीब खे ख़िताब कंदे वॾे वज़ीर वधीक चयो आहे त हाणे असांजे इंजीनियरनि खे वधीक तइलीम लाइ ॿाहिरि वञणो न पवंदो। NAD यूनिवर्सिटी में ई सिलिकॉन वैली जूं समूरियूं सहूलियतूं मौजूदु हूंदियूं। शाहराह भुट्टो एक्सप्रेस वे मुकमल थियण सां कराची में ट्रैफ़िक जो दबाव घटि थींदो। मीरपुर ख़ासि वेझो कमल जे फसल मां झंडोमरी वासी जो तशदुद थियल लाश हथ। बिटाई डेंटल कॉलेज भरिसां लाश मिलियो। 50 वरनि जो चेतन भील तौर सुञाणप। फौती जे जिस्म ते तशदुद जा निशान। पुलिस जो चवणु आहे त वाक़िए जी जांच कई पई वञे। पोस्टमार्टम जे लाइ रिपोर्ट अचण बैदि मौत जो कारण मालूम थी सघंदो। रावती जे कच्चे में धाड़ेलनि ख़िलाफ़ ऑपरेशन में 2 ॾोहारी मारिजी विया। घोटकी कश्मीर ज़िलनि जे पुलिस ऐं रेंजर्स जो गॾियल ऑपरेशन कार्रवाई में 2 ॾोहारी मारिजी विया। इसाक्षर ऐं अबड़ोशर तौर सुञाणप। पुलिस जो चवणु आहे त सिंध पंजाब जे सरहदी इलाइक़े कराची कच्चे में धाड़ेलनि ख़िलाफ़ ऑपरेशन कयो। जे बैदि ॾोहारिन कश्मीर ऐं रावती जे कच्चे में पनाह वरिती आहे। ॾोहारिन खे पनाह ॾींदड़ शर गैंग्स ऐं इंडर गैंग्स ख़िलाफ़ ऑपरेशन जारी रहंदो।